नाज़रीन, आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त محرم الحرام जे मुक़दस महीने में SSP शक़ारपुर امجد शेख जे तरफ़ां तमामु माण्हुनि खे अपील थी कजे त उहे कंहिं बि क़िस्म जी नफ़रत आमेज़ फ़िरका वारियत खां परहेज़ कनि ऐं पाण में मज़हबी हम आहंगी भाईचारे खे फ़रोग़ ॾियनि। सोशल मीडिया सार्फ़िन जे लाइ उन हवाले सां अमन जी सूरतहाल खे बाहि रखण लाइ क़दम खंया विया आहिनि। सोशल मीडिया ते कंहिं बि क़िस्म जी नफ़रत आमेज़ मवाद नशर या शेयर न कनि, कंहिंखे बि कमेंट न कनि, बल्कि उन वक़्तु ई पुलिस खे इतलाह ॾियनि त जीअं उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे सघिजे। सभिनी माण्हुनि खे मुअदबाना गुज़ारिश थी कजे त محرم الحرام जे एहतराम जी पेश नज़र मुतनाज़ा मज़हबी ऐं फ़िरके वारत ते पोस्टियूं ख़ासि कजे का बि अहिड़ी पोस्ट शेयर न कनि, हिक ॿिए जी इज़त ऐं एहतराम कनि, मज़हबी रवायत खे भाईचारे में आणनि। का बि अहिड़ी पोस्ट कंहिंजी दिलि आज़ारी मज़हबी इंतिशार जो ख़ुशियो हुजे त फ़ौरी तौर ते शक़ारपुर पुलिस खे इतलाह ॾिनो वञे त उन्हनि शरपसंदनि माण्हुनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे FIR दाख़िल करे सघिजे। रशीद, आवाज़ मेरा न्यूज़, शक़ारपुर।